सूरह कसस रुकू नंबर 7। भला जंहिंखे चङो अंजाम ॾिनोसूं उहो हू लहण वारो आहे, सो उन्हीअ जहिड़ो आहे छा जंहिंखे दुनिया जे सामान सां आसूदो कयोसूं, वरी उहो क़यामत जे ॾींहुं अज़ाब में हाज़िर कयलनि मां हुजे। ऐं जंहिं ॾींहुं अल्लाह खेनि सॾे चवंदो त मुंहिंजा उहे शरीक किथे आहिनि जिन खे अव्हीं मूं जहिड़ो भाईंदा हुयो, उन ॾींहुं जिन ते अज़ाब जो हुकुम लाज़िम थी चुको हूंदो, से चवंदा त ए असांजा पालनहार, ही उहे आहिनि जिन खे गुमराह कयोसूं, जहिड़ा पाण गुमराह थियासूं तंहिं करे थियासूं तहिड़ो खेनि बि गुमराह कयोसूं। हाणे सभिनी खां तुंहिंजे आॾो बेज़ार थियूं था। उहे असांखे न पूॼींदा हुआ ऐं चयो वेंदो त पंहिंजे शरीकनि खे सॼो, पोइ खेनि सॾींदा त उहे खेनि वरंदी न ॾींदा ऐं अज़ाब ॾिसंदा तॾहिं सद कंदा त जेकर दुनिया में हिदायत वारा हुजनि हा। ऐं जंहिं ॾींहुं अल्लाह खेनि सॾींदो पोइ चवंदो त अव्हां पैगम्बरनि खे कहिड़ी वरंदी ॾिनी, पोइ उन ॾींहुं सभु ॻाल्हियूं खेनि भुलिजी वेंदियूं ऐं उहे पाण में बि न पुछंदा। पोइ जंहिं तौबा कई ऐं ईमान आंदो ऐं चङा कम कया, सो उमेदु आहे त छुटलनि मां थींदो। ए पैगम्बर तुंहिंजो पालनहार जेकी घुरंदो आहे सो ख़लकींदो आहे ऐं जंहिंखे घुरंदो तंहिंखे पसंदि कंदो आहे। उन्हनि खे को इख़्तियार कोन्हे, अल्लाह खे पाकाई आहे। जंहिंखे साणसि शरीक मुक़ररु कंदा आहिनि तंहिंखां तमामु मथाऊं आहे। ऐं संदन सीना जेकी लिकाईंदा आहिनि ऐं जेकी पाण पधिरो कंदा आहिनि, सो तुंहिंजो पालनहार ॼाणंदो आहे। ऐं उहो अल्लाह आहे, उनखां सवाइ को इबादत जो लाइक़ु न आहे। दुनिया ऐं आख़िरत में संदसि साराह आहे ऐं संदसि ई हुकूमत आहे। ऐं ॾांहुंसि अव्हांखे मोटाइबो। खेनि चयो त ॾिसो त सही, जेकॾहिं अल्लाह अव्हां ते क़यामत जे ॾींहं ताईं हमेशह राति क़ाइमु करे त अल्लाह खां सवाइ ॿियो कहिड़ो माबूद आहे जो अव्हां वटि सोझिरो आणींदो, पोइ न ॿुधंदा आहियो छा? चयो त ॾिसो त सही, जेकॾहिं अल्लाह अव्हां ते क़यामत जे ॾींहं तोणी हमेशह ॾींहुं क़ाइमु करे त अल्लाह खां सवाइ ॿियो कहिड़ो माबूद आहे जो अव्हां वटि राति आणींदो, जंहिंमें अव्हीं आराम वठो। पोइ अव्हीं नथा ॾिसो छा? ऐं पंहिंजी ॿाझ सां अव्हां लाइ राति ऐं ॾींहं खे बणाई त अव्हीं मंझंदि आराम वठो ऐं संदसि फज़ल मां रोज़ी तलब करियो ऐं तमनि अव्हीं शुक्रानो करियो। ऐं जंहिं ॾींहुं अल्लाह खेनि सॾे चवंदो त उहे मुंहिंजा शरीक किथे आहिनि जिन खे अव्हीं मूं जहिड़ा भाईंदा हुयो, ऐं हर हिकु टोलीअ मां शाहिद जुदा कंदासीं ऐं चवंदासीं त पंहिंजो दलील पेश करियो। पोइ उहे ॼाणंदा त बेशक हक़ अल्लाह जे पासे आहे ऐं जेको ठाहींदा हुआ सो खाइणु भुलिजी वेंदो।